खैपुर भरिसां पीर कोकोट टिमोन ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसातुनि खां पोइ मलेरिया गैस्ट्रो हेपाटाइटिस ऐं ॿियूं केतिरियूं ई मुख़्तलिफ़ बीमारियूं वधी वञण करे बहिराणी जे ग़रीब मिसकीन ऐं मारड़नि खे बीमारियुनि जी तशख़ीस ऐं इलाज जो सहूलियतूं फ़राहम करण लाइ PPHA काविशनि सां मेडिकल कैंप लॻाई हुई। मेडिकल कैंप मां हज़ारे औरतुनि ॿारनि ऐं ॿुढड़नि पहुची फ़ाइदो वरितो। मौक़े ते दारावाह जे मेडिकल इंचार्ज डॉक्टर मीर परवेज़ टालपुर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कैंप में मर्द ऐं पैरामेडिकल स्टाफ आहे। तशख़ीस इलाज ऐं दवाऊं ॾेई रहिया आहियूं। असांजी कोशिशि आहे त अहिड़ियूं कैंपूं मुस्तक़िल बुनियादनि ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लॻाए ज़रूरतमंद ॻोठाणनि खे फ़ाइदो पहुचायूं। उन मौक़े ते आरिफ हुसैन राजपर, सैयद नादिर शाह, आशिक़ मलिक ऐं ॿिया इलाइक़े जा रहवासी ऐं ॻोठाणा मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।